अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठू अरवा वाला सहारो बेसहारन जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफ़ा आए। आधार अड़ियन जो अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुश्तबा आए। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे। जेके मुफ़लिस आहिनि उन्हनि खे दौलत अता करियल करीम। जेके मुफ़लिस आहिनि उन्हनि खे दौलत अता करियल करीम। बेवसन बेकसन ग़मगुसारनि जो दोसरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता करियल रहीम। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता करियल रहीम। रिस्क रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अव्वल आख़िर। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता करियल रहीम। दर्द वारनि वेचारनि जो ख़ैरुल वरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता करियल रहीम। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता करियल रहीम। दर्द वारनि वेचारनि जो ख़ैरुल वरा आहे। रिस्क रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अव्वल आख़िर। रिस्क रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अव्वल आख़िर। कॾो ख़ुशहाल करियो अला उला आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे। परेशानियूं वधी वियूं आहिनि अल ज़ाहिर अल बातिन। परेशानियूं वधी वियूं आहिनि अल ज़ाहिर अल बातिन। कॾो परेशानियूं दूर करियो नूरुल वरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे। अण लिखिया लिखंदो कंदो नामुमकिन खे मुमकिन कर रहमतुल आलमीन। अण लिखिया लिखंदो कंदो नामुमकिन खे मुमकिन कर रहमतुल आलमीन। रहमतूं ऐं रहमतूं अता करियो नूरुल हुदा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे। मिठूअ जा सभु कम मुश्किल आसान करियो मुंहिंजा मौला। मिठूअ जा सभु मुश्किल आसान करियो मुंहिंजा मौला। नेक मक़सद मतिलब हासिल थियनि पूरा करियो नूरुल ख़ुदा बदरुल दुजा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा आहे।